अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था भिंडियुनि जी भाॼी। भिंडियुनि जी भाॼी ठाहिण लाइ ही मूं वटि आहिनि पाव भिंडियूं तक़रीबन, जंहिंखे मूं थोरो तेल विझी ऐं थोरो लूणु विझी तरे छॾियो आहे। आज हम बना रहे हैं भिंडी का सालन। उसके लिए ये छोटी कटी हुई भिंडियाँ हैं तकरीबन 1 पाव। उसको मैंने नमक और थोड़ा सा तेल डाल के मैंने इनको फ्राई कर लिया है। फ्राई इसलिए किया है कि जब हम इसका सालन बनाए तो उसमें ज़्यादा लेस ना हो। ठीक है, तो हिननि खे मां इन करे तरे छॾींदी आहियां अॻुवाट, जीअं हिननि जी लिवर जेका आहे लेस जेको आहे उहो चङी तरह सां ख़ुश्क थी वञे। उन खां पोइ मसाले में आहे असां वटि हिकिड़ो टीस्पून ॻाढ़ा मिर्च पीठल, अधु टीस्पून लूणु, अधु इन लाइ जो मां थोड़ा भिंडियुनि में ऑलरेडी लूणु विझी चुकी आहियां, ऐं थोड़ी हेठ चपटी। मैंने नमक कम इसलिए लिया है कि थोड़ा सा भिंडी में डाल दिया है। अब ये प्याज और टमाटर का नमक इसमें डालेंगे। ही हिकिड़ो चमचो, हिकिड़ो टेबल स्पून सुकल फुदनो, ही अधु टीस्पून पीठल धाणा आहिनि। अच्छा, ही सुकल फुदनो मुंहिंजो घर जो सुकल आहे। मां हिन जी वीडियो पहिरियों शेयर करे चुकी आहियां। अगरि कंहिं न ॾिठी आहे या ॾिसणु चाहियो त मां हिन वीडियो जे हेठां हिन जो लिंक ॾेई छॾींदमि, तव्हां चेक करे सघो था। ठीक है, ये घर का सूखा हुआ पुदीना है, इसका लिंक मैं नीचे दे रही हूँ। अगर किसी ने मिस किया है, नहीं देखा, तो आप देख सकते हैं। दूसरी बात ये कि पुदीना हमेशा क्रश करके डालते हैं, दोनों हथेलियों में उनको थोड़ा सा रगड़ेंगे हथेलियों के साथ, तो वो चूरा बन जाएगा। ठीक है, फुदनो असां ॿिन्ही हथनि जे तिरनि में थोरो मेटे भोरे चूरो करे क्रश करे विझंदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं जॾहिं बारिश जी मौसम हूंदी आहे या जंहिं शहर में घणी घिम हुजे, जीअं कराची आहे, उते फुदने जा पन नरम थी था वञनि। बारिश का मौसम हो या नमी हो हवा में, तो ये पत्ते नरम हो जाते, फिर हथेलियों में रगड़ने से वो क्रश नहीं होते। इसलिए मैंने इनको छोटा छोटा कैंची से काट लिया है। किचन की कैंची हमेशा अलग होनी चाहिए, उससे कोई और काम नहीं किया जा सकता। तो इसलिए ये मैंने पुदीना क्रश करके काट के बारीक, इतना कि जैसे लगे कि क्रश किया हुआ है, रख दिया है। 2 हरी मिर्चें हैं और ये इमली का थोड़ा सा पानी है। तो 3 या 4 दाने इमली के मैंने भिगोए थे, वो मैंने मसल के निकाल दिए। ठीक है, गिदामड़ी जो पानी आहे, 4 दाना गिदामड़ी जा मां भिजाया हा, उन्हनि खे मेटे कढी छॾियो आहे ऐं हीउ पाणी जेको आहे बचायो आहे। हाणे अचूं था देगड़ीअ ॾांहुं। हीउ ॾिसो, 2 मीडियम साइज़ प्याज मैंने ब्राउन करके उसमें 1 बड़ा टमाटर का पेस्ट डाल दिया है। पेस्ट मेरे पास फ्रीज़ किया हुआ होता है हमेशा। ठीक है, 2 वॾा बसर कटे उन्हनि जो मूं दाग कयो ऐं उन में थोरो पाणी ऐं टमाटनि जो पेस्ट विझी मसालो ठाहे छॾियो। हाणे असां हिन विझंदासीं ही 3 मसाला, लूणु मिर्च ऐं हेड। इस पके हुए मसाले में हम 3 मसाले डाल रहे हैं, नमक, मिर्च और हल्दी। इसको हम 2 मिनट पकाएंगे ताकि ये मसाले का जो कच्चापन है वो ख़त्म हो जाए। 2 मिनट हिन खे असां भुञूं था मीडियम बाहि ते, त जीअं मसाले जी कचाइप थोड़ी भुॼी वञे, पची वञे, कचाइप ख़त्म थी वञे। हमेशा मां भिंडियुनि जो बोड़ ठाहिण जे लाइ भिंडियुनि खे फ्राई कंदी आहियां। भिंडियुनि में लिवर थिए थी, पोइ उहा लिवर ॾाढी ख़राबु थी लॻे जॾहिं बोड़ में उहा नापसंदीदा हूंदी आहे तक़रीबन। त जॾहिं असां उन्हनि खे तरींदा आहियूं त लिवर ख़त्म थी वेंदी आहे। इहो हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे। सो हमेशा ईअं करण सां जेको आहे तव्हांजो टेस्ट बि थोरो वधीक सुठो थिए थो खाधे जो। सो हीउ मसालो पचे पियो। हीअ ॾाढी आसान भाॼी आहे ऐं ॾाढी लज़ीज़, तमामु मज़ेदार। सावा धाणा मूं तव्हांखे कोन ॾेखारिया आहिनि, हरा धनिया मैंने नहीं दिखाया, क्योंकि पुदीने की खुशबू इतनी स्ट्रांग होती है कि किसी और खुशबू की ज़रूरत नहीं होती। फिर भी डालना चाहें तो डाल सकते। ठीक है, फुदनो एतिरो स्ट्रांग उनजी खुशबू हूंदी आहे ऐं ज़ाइको, जो ॿी कंहिं शइ जी पोइ गुंजाइश न आहे। पर पोइ बि अगरि तव्हां सावा धाणा विझणु चाहियो त बिल्कुलु विझी सघो था, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। सो हीउ मसालो मुंहिंजो भुॼी वियो आहे। हिन में मां विझंदसि भिंडियूं। इसमें ही हम भिंडी डाल रहे, तली हुई, फ्राई की हुई। ठीक है, भिंडी विझी असां हिनखे 2 मिनट घुमाईंदासीं। ॾिसो, हिन महिल जेतिरी देरि में मां वीडियो ठाहियां थी तमामु जल्दी पची वेंदो, छो त सॼो टाइम जेको वठंदो आहे दाग वठंदो आहे। ये जल्दी पक जाएगा। अभी सारा टाइम जो होता है प्याज ब्राउन करने में लगता है, तो ये प्याज ऑलरेडी ब्राउन है, टमाटर गले हुए हैं, भिंडी फ्राई की हुई है। इसको ये 10 मिनट के अंदर अंदर पक जाएगा। ठीक है, आमतौर पे मैं हमेशा ये कहती हूँ कि जब सब्ज़ी पकाएं तो उसमें पानी नहीं होना चाहिए, घी अलग होना चाहिए, लेकिन इसमें मैं ये इमली का पानी ज़रूर डालती हूँ। अब ये इस वक्त इसको हम लगाएंगे दम पे रखूँ था। हिन में विझंदासीं सावा मिर्च, फुदनो ऐं सुका धाणा।
ठीकु आहे। हीअ टई शयूं विधियूंसीं ऐं असां हिनखे हाणे हीअ गिदामड़ी जो पानी, इमली का पानी में हमेशा कहती हूँ कि जब भी डालें आखिर में थोड़ा सा छोड़ दें, क्योंकि इसमें मिट्टी हो सकती है, रेत हो सकती है, इसलिए वो नहीं होनी चाहिए। अच्छा, इनमें पानी मूंखे थोड़ो घटि थो लॻे, इन लाइ मां हीअ ॾिसो जेतिरो गिदामड़ी जो पानी विधो आहे उतरो सादो पानी भी मैं इनमें शामिल थी किया। अब हम इसको लगाएंगे दम पे कम से कम 7-8 मिनट। सालन हमारा पका हुआ है। दम पे लगाने का मकसद ये है कि ये जो धनिया हमने डाला है, मिर्चें, पुदीना, उसकी खुशबू इसमें अच्छी तरह से रच जाए। ठीकु आहे। सो इनखे 10 मिनट 7 मिनट दम ॾींदासीं तक़रीबन, जीअं मिर्चनि जी, धाणनि जी, पुदीने जी खुशबू हिन में रची वञे। तेसिताईं असां इंतज़ारु कंदासीं। 7 मिनट गुज़री चुका आहिनि तक़रीबन। असां हिनखे चेक कयूं था। हीअ ॾिसो पाणी जेको मूं हिन में विधो उहो जज़्ब थी वियो आहे ऐं ऑयल जेको आहे अलॻि पियो नज़र अचे। हमेशह बसरनि में जेको तेल विझो तो वो घट विझो हिन भाॼीअ जे लाइ, छो त भिंडियुनि खे फ्राई करण लाइ भी तेल विधो आहे। ठीक है, तेल हमने जो है वो भिंडियों में भी थोड़ा सा फ्राई करने के लिए डाला था, तो इसलिए भुजिया में हमेशा इस सालन में प्याज ब्राउन करते वक्त कम तेल डालें, क्योंकि फिर वो दोनों तेल मिल जाते तो ज़्यादा हो जाते हैं। सो अगर तव्हांखे ये वणी हुजे रेसिपी तो मुझो तव्हां ये वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुझो चैनल सब्सक्राइब कयो। अञा भी कुछ मां तव्हां सां ज़िंदगी रही तो घणो कुछ शेयर कंदसि, तो जीअं वो तव्हां आसानी सां ॾिसी सघो। तो अगर आपको अच्छा लगा हो तो ये वीडियो लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें, कुछ पूछना हो कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि फ्यूचर में भी जो कुछ मैं सिखाऊँ वो आप आसानी से देख सकें। सो ये मुंहिंजी भाॼी तयारु आहे ऐं तव्हां ट्राई कयो, तव्हांखे ज़रूरु वणंदी, तव्हांजे घर वारनि खे वणंदी, इंतिहाई मज़ेदार। ऐं तव्हां ॾिसंदव जॾहिं मां हिनखे घुमायां थी, हलायां थी, त हिन में उहा लिव, उहा लेस बिल्कुलु कोन्हे। ठीकु आहे। सो ज़रूरु ट्राई कजो। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे कम सां प्यार कयो, पंहिंजे ॿोलीअ सां प्यार कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां इंशाअल्लाह मिलंदासीं जल्दी। तेसिताईं अल्लाह वाही।